ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े मीर अली में दहशतगर्दनि जो सिक्योरिटी चेक पोस्ट ते हमलो। ISPR पारां ॼाणा विया त दहशतगर्दनि बारूद सां भरियल गाॾी चेक पोस्ट सां टकराए छॾी। गाड़ी जी चेकपोस्ट भरिसां टकराइण जे बाद आपघाती हमला कया विया। दहशतगर्दनि जे हमले में 5 फ़ौजी जवान शहीद थी विया आहिनि। ISPR जो चवणु आहे। अहम ख़बर आहे, उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े मीर अली में दहशतगर्दनि जो सिक्योरिटी चेक पोस्ट ते हमलो थियो आहे। ISPR मूजिबि दहशतगर्दनि बारूद सां भरियल गाॾी चेक पोस्ट सां टकराए छॾी, जॾहिं त गाॾी जे चेक पोस्ट सां टकराए थियण बाद आपघाती हमला कया विया। दहशतगर्दनि जे हमले में 5 फ़ौजी जवान शहीद थी विया आहिनि। उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े मीर अली में दहशतगर्दनि जो सिक्योरिटी चेक पोस्ट ते हमलो थियो आहे। ISPR मूजिबि दहशतगर्दनि बारूद सां भरियल गाॾी चेक पोस्ट सां टकराए छॾी, जॾहिं त गाड़ी जे चेक पोस्ट भरिसां टकराइण बाद आपघाती हमला कया विया। दहशतगर्दनि जे हमले में 5 फ़ौजी जवान शहीद थी विया।